नाज़िन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे वाक़े ख़बरियूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में बरियत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। ख़बर वाक़े जी इस्लामाबाद जी इंसाफ़ अदालत बरियत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 15 फ़रवरी ते ॿुधायो वेंदो। अवां खे अपडेट कयो पिया वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में बरियत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। बिल्कुल नाज़रीन अवां खे अपडेट कयूं त इस्लामाबाद जी इंसाफ़ अदालत बरियत जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 15 फ़रवरी ते ॿुधाईंदी। अवां खे अहम ख़बर ॾियूं इस्लामाबाद खां त वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में बरियत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। नेब रेफरेंस ख़ारिज करण ऐं बरियत जी दरख़्वास्त जी मुखालफ़त करे छॾी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में बरियत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। अवां खे अपडेट कयूं त इस्लामाबाद जी इंसाफ़ अदालत बरियत जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 15 फ़रवरी ते ॿुधाईंदी।